नाज़रीन, सीता रोड में सोशल स्टूडेंट्स काउंसिल तरफां पब्लिक लाइब्रेरी न मिलण खिलाफ एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था अज़हर मेमण जी ही रिपोर्ट। मसला ये आहिनि त सीता शहर 1 लख खां मथे आबादी रखंदड़ शहर आहे ऐं सीता में तमामु शौरी याफ़्ता माण्हू आहिनि। मुसलसिल असां 8 महीननि खां सरापा एहतिजाज आहियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त सीता जे न MPA न MNA खे जूं ई मथे ते नथी चुरे ऐं शागिर्द रोडनि ते अचनि। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, छो जो शागिर्द क़ौम जा सरमाया हूंदा आहिनि ऐं क़ौम जा सरमाया रोडनि ते अचनि त इहा हिकिड़ी माना अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हितां जो MPA जेको आहे अब्दुल अज़ीज़ जुणेजो साहिबु, उन पंहिंजे पेज ते ऐलान बि कयो त बाबा असां तव्हांखे लाइब्रेरी ॾींदासीं, पर मुसलसिल 3 महीननि जे वेट खां पोइ बि उन्हनि तरफ़ां असांखे को जवाबु न मिलियो आहे। सर, असांजो मौक़िफ़ इहो आहे त असीं मुसलसिल लाइब्रेरी जी जदोजहद में आहियूं ऐं असां मुसलसिल 8 महीननि खां जेको आहे सो हिन लाइब्रेरी जी घुर जे लाइ सरापा एहतिजाज आहियूं ऐं असांखे न को रेस्पॉन्स मिलियो आहे MNA जे तरफ़ां, न को MPA जे तरफ़ां। असां जेसीं ताईं सीता रोड के पब्लिक लाइब्रेरी न मिलंदी, असांजो हीअ एहतिजाज, हीअ जदोजहद असांजी जारी रहंदी। हे जेके असांजा शागिर्द दोस्त आहिनि, हिननि जो हक़ आहे हिननि खे लाइब्रेरी ॾिनी वञे। 8 महीना थिया आहिनि, दोस्त डेली एहतिजाज पिया कनि। जेके बि असांजा वस वारा दोस्त आहिनि, MP MNA जा मिनिस्टर, हिननि जो हक़ आहे हिननि खे सरकारी लाइब्रेरी। सीतापुर में तमामु वॾी आबादी आहे, लखनि जे तइदाद में आहे, त हिननि जो हक़ आहे हिननि खे लाइब्रेरी ॾिनी वञे। अॼोकी रैली सीता सोशल स्टूडेंट काउंसिल जे पारां निकिती वई आहे, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु और सिर्फ़ु सीता रोड लाइ लाइब्रेरी जी घुर करणु आहे। असां मुसलसल 8 महीननि खां वठी सरापा एहतिजाज आहियूं लाइब्रेरी लाइ, जंहिंजो नतीजो असांखे रोडनि ते मिली रहियो आहे। असां मुराद शाह खे अपील था कयूं, असां सरदार शाह खे अपील था कयूं त जेके सीता रोड में जेके असांजो जमहूरी हक़ आहिनि, लाइब्रेरी असांजो जमहूरी हक़ आहे, उहो असांखे ॾिनो वञे, जीअं असां जेको आहे सो हितां जो मुस्तक़बिल बहितर बणाए सघूं ऐं जेको आहे सो असां अॻिते वधी सघूं। तव्हां ॿुधो त तालीम कंहिं बि क़ौम जी जेकॾहिं उन खां कुझु खसणो आहे, पहिरीं उनजी तालीम ऐं असांजो जेको दुश्मन आहे उनते असर अंदाज़ कंदी आहे। मां सम्झां थो उन्हनि दुश्मननि में असांजा MNA MPA जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि दुश्मन जी लिस्ट में, उन डिघी फ़हिरिस्त में ही बि बीठा आहिनि त जीअं हिन क़ौम जी सीता जे माण्हू जी तालीम खसियूं। मां ईअं थो सम्झां थो हिन महिल ताईं 80,000 आबादी, बल्कि लख खां मथे आबादी आहे शहर जी। कैमरामैन ज़ैन समो सां गॾु अज़हर हुसैन, मेमण मेरा TV सीता रोड।